सांगड़ फाइन फ्यूचर पब्लिक सेकेंडरी स्कूल में सिंधी सकाफ़त ॾींहं जी मुनासिबत सां रंगारंग तकरीबी प्रोग्राम थियो। सांगड़ में फाइन फ्यूचर पब्लिक सेकेंडरी स्कूल तरफ़ां सिंधी सकाफ़त जे हवाले सां थियल तकरीब में शागिर्दनि तरफ़ां सिंधी सकाफ़त जी अक्कासी कंदड़ तकरीरूं, टेबलो ऐं ड्रामा पेश कया विया, जिन खे वेठल माण्हुनि तमामु घणो सारायो। तकरीब जो ख़ासि नारो छोकिरियुनि जी तालीम हो। इन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपाल शहबाज़ अली ख़िताब कंदे चयो त छोकिरियुनि जी तालीम बिना कंहिं बि क़ौम या समाज जी तरक़ी मुमकिन न आहे। तालीम याफ़्ता छोकिरी ई हिकु मज़बूत ऐं रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। स्कूल जे पार्टनर अली रज़ा डायरी पिणु तकरीब खे साराईंदे चयो त सिंधी सकाफ़त असांजी सुञाणप आहे ऐं अहिड़ियुनि तकरीबूं नई नस्ल सकाफ़ती शऊर सां गॾु तालीमी अहमियत खे बि उजागर कनि थियूं। आख़िर में स्कूल इंतिज़ामिया शागिर्दनि, उस्तादनि ऐं अमले जी गॾियल कोशिशनि खे साराईंदे तकरीब खे कामयाबी सां पूरो कयो। असां ॿुधाईंदा त सांगड़ फाइन फ्यूचर पब्लिक सेकेंडरी स्कूल में सिंधी सकाफ़त जी मुनासिबत सां शानदार प्रोग्राम रखियो वियो, जंहिं दौरान शागिर्दनि तरफ़ां सिंधी सकाफ़त जी अक्कासी कंदड़ तकरीरूं, टेबलो ऐं ड्रामा पेश कया, जिन खे वेठल माण्हुनि तमामु घणो सारायो। सांगड़ फाइन फ्यूचर पब्लिक सेकेंडरी स्कूल में सिंधी सकाफ़त ॾींहं जी मुनासिबत सां रंगारंग तकरीबी प्रोग्राम थियो। सांगड़ में फाइन फ्यूचर पब्लिक सेकेंडरी स्कूल तरफ़ां सिंधी सकाफ़त जे हवाले सां थियल तकरीब में शागिर्दनि तरफ़ां सिंधी सकाफ़त जी अक्कासी कंदड़ तकरीरूं, टेबलो ऐं ड्रामा पेश कया विया, जिन खे वेठल माण्हुनि तमामु घणो सारायो। तकरीब जो ख़ासि नारो छोकिरियुनि जी तालीम हो। इन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपाल शहबाज़ अली ख़िताब कंदे चयो त छोकिरियुनि जी तालीम बिना कंहिं बि क़ौम या समाज जी तरक़ी मुमकिन न आहे। तालीम याफ़्ता छोकिरी ई हिकु मज़बूत ऐं रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। स्कूल जे पार्टनर अली रज़ा डायरी पिणु तकरीब खे साराईंदे चयो त सिंधी सकाफ़त असांजी सुञाणप आहे